खिप्रो में पोरियत खानदान प्रेस क्लब पहुंची वियो। रोड हादसे में माज़ूर बणियल पंहिंजे पुट जे इलाज लाइ बस वारनि खां मदद जी अपील कई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद शाह। खिप्रो वासी मासूम नारू कोली जे दिल में 1 साल खां हलण घुमण जी वॾी हसरत आहे, पर हू गुरबत ऐं मिसकीनी सबब बेवस ऐं लाचार बणियल आहे। 1 साल पहिरीं खिप्रो वेझो रोड एक्सीडेंट में संदसि ॼंघ चिकना चूर थी वई। संदसि माइटनि वसआर इलाज त घणो ई करायो, पर गुरबत ऐं मिसकीनी सबब हू पापी पेट में ई ॿधल आहिनि त कराची जहिड़े शहर मां वधीक इलाज जी सघ किथे था रखी सघनि। केरु मुसलमान आयो मदद करियो मुंहिंजी, त आउं हलणु चाहियां थो। पेर ठीकु थिए मुंहिंजो, ॾुख जी जाम थिए त 12 महीने खां मथे ॾींहं थी विया आहिनि। हिकिड़ी जाइ ते वेठो आहियां हाणे। संदसि पीरसन अमड़ ऐं पीउ ओकू कोली पंहिंजे महज़ूर पुट खे वठी अवामी प्रेस क्लब खिप्रो पहुची चूंडियल नुमाइंदनि वस वारनि समेत सुजान धुरनि खां मदद जी अपील कंदे चयो त पुट आहे न दा एक्सीडेंट थियो आहे। 12 महीना थी विया रोड ते किरियो वीचारो। असीं इलाज जाम माइटनि करायो त लॻियो कोन इलाज। डॉक्टर हाणे हथु कढी विया। हाणे असीं वेठा आहियूं मजबूर। हाणे केॾांहुं वञूं, असांखे वटि रुपयो कोन्हे। अॼु अटो विकिणी असीं कल्ह वठी विया मीरपुर खां। डॉक्टर असांखे जवाबु ॾिनो, चए हैदराबाद खणी वञो, चए मीरपुर खणी वञो कराची। हाणे असां वटि त रुपयो कोन्हे। अवी भाउ इहो असांजी मदद करो। पोइ अलशफा में असां दाख़िल कयो। पहिरीं राड लॻाई, कमु कोन हुई। वरी ॿी राड डॉक्टर लॻाई, उहो कमु कोन हुई। हाणे असां कल्ह अटो विकिणी वियासीं। डॉक्टर ॾिनो जवाबु। हाणे चई अवां कराची खणो। केॾा असां मिसकिन माण्हुनि खे एतिरा ॾींहं फुरिया 8-9 लख ख़र्च करे वियासीं, को फ़ाइदो कोन मिलियो असांखे। हाणे इहो असांजी अपील आहे त असांजी केरु ॿाहिरि मदद करे सघो था। मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ हिन पोरियत ख़ानदान जो पाड़ेसरी सोशल वर्कर रबनवाज़ मरी ॿुधाए थो त कोली आहिनि मुंहिंजे पाड़े जा आहिनि। उके जो पुटु आहे नारू। 12 महीना पहिरियों ही रोड हादसे में जेको आहे सो ज़ख़्मी थियो। हिन जी टंग जेका आहे उहा घोड़े खां टुटी वई। हिननि वटि खिपरे ताईं जो किरायो कोन्हे त ही कराची कीअं पहुचनि। असां पाण हिन खे हींअर ॾिसूं था त असां ॿुधाए नथा सघूं त हिननि सां केतिरो ज़ुल्म। असां अपील करियूं था चूंडियल नुमाइंदनि खां, ज़िले इंतिज़ामिया खां, सरहदी वारनि खां ऐं हिन जी हिंदू कम्यूनिटी वारा जेके आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द हिननि जे नंढड़े खे कराची में के सुठे अस्पताल में खणाए हिन जो इलाज कराए ऐं हिन माइटनि जूं जेके आहिनि उहे दुआऊं हासिलु कनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तक जे चूंडियल नुमाइंदनि वस वारनि समेत सुजान धुरनि खे घुरिजे त हिकु पोरियत माउ ऐं पीउ जे दर्द खे महसूसु कंदे संदसि बचे जो इलाज करायो वञे त जीअं हू घुमी फिरी सघे। कैमरामैन टीम सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़ खिप्रो।